तो दोस्त के सैलरी टाइट मिली आहे सफ़ा आईफोन ते डायरेक्ट वियो आहे लाज़मी हिते अलाए छा कुणा था निकिरनि अलाए छा हा जानी छा तो मोबाइल मिली भी नहीं ॾिसूं था छा थो थिए जी दोस्तों तो काफ़ी टाइम का बाद में हाणे भाऊ जो मोबाइल वरितो आहे असां मुंहिंजी आदत लॻी पई आहे मूंखे न ॾेखार अस्सलाम वालेकुम दोस्तों तो अॼु वञूं था असां पंहिंजे दोस्त सां हिन जी मोबाइल परचेज़ करणु कहिड़ी मोबाइल वठंदो iPhone 14 Pro आई फोन वठे थो वठो वरी पगार मिली थो शायदि त भाऊ जे लाइ आईफोन अॼु वठणु वञूं था कहिड़ी आईफोन 14 प्रो मैक्स त हे थोरो साइड ते रहंदो आहे मां सदर में रहंदो आहियां हे कहिड़ी जॻह आहे दादा शहराए फैसल नर्सरी ते रहंदो आहे त मूंखे कॉल कई अच था गॾु हलूं था पोइ हाणे हिन सां मां गॾु वञा थो या त जेको आहे त बेड़ा पार आहिनि भली मोबाइल मिलंदी या त वरी अलाह केरु करे तो दोस्त खे सैलरी टाइट मिली आहे सफ़ा आईफोन ते डायरेक्ट वियो आहे लाज़मी अच्छा ठीकु आहे अलाए हे तव्हांखे वैसे पहिरियों ॿुधायो लॻे थो ॻोठ जो सांगड़ किथां जो ॻोठ कहिड़ो जो ज़िलो सांगड़ हा तालुको खिपरो अरे खिपरे जो यार सफ़ा रेगिस्तान जो छोकिरो हे ॾिसो हिन जी ड्रेसिंग ॾिसो माशाल्लाह हा लॻे थो हिकु छोकिरो को ॻोठ जो सफ़ा ॻोठ जो ई बराड़ी जो ई छोकिरो आहे को शहर जो न आहियां अच्छा बहरहाल त माशाल्लाह तमामु बहितरीनु दोस्त आहे असांजो ऐं हे ॻोठ जो ॾिसो तव्हांखे लॻे थो वैसे पर इंग्लिश ईअं फर ॻाल्हाईंदो आहे ठीकु आहे हे जॉब कंदो आहे सॉफ्टवेयर एजेंसी में सॉफ्टवेयर सेल कंदो आहे अमेरिकन्स खे पर जंहिंमहिल अंग्रेजी ॻाल्हाईंदो आहे त चवंदो हे सिंधी न आहे सफ़ा को माना गोरो आहे बहरहाल अचो त हलूं था मोबाइल वठणु अदा हे शहर आहे फैसल आहे कराची जो रोड हे सदाईं ईअं बसि टुब पियो वहंदो आहे माशाल्लाह हे जेको आहे हा बिज़ी रोड आहे आईबेक्स जी बिल्डिंग आहे वॾो हे जेको आहे त BPO आहे कॉल सेंटर आहे ठीकु आहे पाकिस्तान जो चई सघो था वॾनि कॉल सेंटर्स में हिकु आहे ठीकु आहे बाक़ी हे वॾियूं बिल्डिंगूं कराची जूं हे शहर आहे फैसल जी दोस्तो त हाणे असां पुॼी विया आहियूं स्टार सिटी मॉल में दोस्त कारे घुमिजी वियो अदा अच न हाणे हलूं था मोबाइल वठूं था अदा हला हे तव्हांखे मां मार्केट में ॾेखारियां केॾी रश आहे हिते अलाए छा कुणा था निकिरनि अलाए छा हे ॾिसो पाकिस्तानी अवाम ही कुणनि ते गॾु थींदी आहे टेक्नो जे तरफ़ां हाणे हलूं था अंदरि हिन में मॉल में अलाए तालाशी वठंदो हलो अचो हे साईं आहे फस्ट ग्राउंड फ्लोर चई सघो था बाक़ी हाणे जेको आहे त मथे हलूं था अदा हे मशीन वारी ॾाकणुनि ते चढ़ंदे हा हले अदा भउ थो थिए मूंखे अल्लाह 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 अदा हे फस्ट फ्लोर ते अची विया आहियूं जी हाणे तव्हां कहिड़े शॉप जो नालो छा पियो मोबाइल किंगडम शॉप अधे ॾिठो यूट्यूब ते उहो जेको आहे ॻोल्हणो आहे ॾिसूं था असां मोबाइल किंगडम चलो पोइ अॻिते वरी मिलूं था अरे पुछा कई आहे असां मोबाइल किंगडम वारे जी हे चए थो मथे आहे हलो मथे हलूं अरे फाइनली मोबाइल किंगडम शॉप ते पुॼी वियासीं ॻोल्हींदे अधे जेको यूट्यूब ते ॾिठो हाणे हलूं था मोबाइल वठंदासीं हलो अधु ॾाढो परेशान आहे मोबाइल ॾाढो ॾिठो आहे असां 14 प्रो मैक्स जेको आहे त काफ़ी शॉप्स ते मज़ो वधे की नथो ॾे मूंखे बि नथा ॾियनि हा जानी छा थो मोबाइल मिली बि नहीं ॾिसूं था छा थो थिए बसि प्राइस बि सही आहे लेकिन मसइलो इहो आहे असां थोरा वधीक डाउट में आहियूं त असांखे उहो किट रिपेयर न मिले त उन हिसाब खां जेका आहिनि थोरो असां सुठे नमूने मार्केट खे ॾिसूं पिया त फ़ोन त सेट त जाम अवेलेबल आहिनि त उन हिसाब खां ॾिसणु पवंदो सुठे नमूने किथे उहो किट में बि रिपेयर हूंदा आहिनि शयूं हूंदा आहिनि बॉडी पार्ट्स जा हूंदा त उन हिसाब पैसा बि एतिरा आहिनि जो माण्हू सोची सम्झी वठे ऐं ॾिसी करे वठे लाज़मी एप्पल फ़ोन्स जेके आहिनि उन्हनि में काफ़ी शयूं चेक करणी पवंदियूं आहिनि हा त सुकून सां माण्हू वठे एंड्रॉइड जेके हूंदा आहिनि उहे त ईज़िली माण्हू परचेस कंदो आहे बहरहाल इंशाल्लाह मिली वेंदो ॾिसूं था छा थो थिए जी दोस्तों तो काफ़ी टाइम खां बाद में हाणे भाऊ जो मोबाइल वरितो आहे असां मुंहिंजी आदत लॻी पई आहे मूंखे न ॾेखार हे मोबाइल आहे अधे जो हे चाचो जेको आहे हिन जी सफ़ाई वग़ैरह करे ऐं पनी वनी चाढ़े ओके करेसि चाचा बिल्कुलु ओके करे ॾिजो हाँ इंशाल्लाह काफ़ी बेहतरीन चाचो यार चलिए आपका किस नाम से शॉप है एप्पल जोन और शॉप नंबर क्या है
126 दोस्तों जंहिंखे बि एप्पल जा मोबाइल खपनि ऐं जेको आहे चाचे पंहिंजो शॉप नंबर ॿुधायो आहे ऐं नालो बि ॿुधायो अथई। मॉल फर्स्ट फ्लोर एप्पल जोन के नाम से शॉप। हा बसि इन ई ते तव्हां अचो ऐं बहितरीनु जेको आहे त चाचे जी सर्विस आहे ऐं उन खां बाद में मोबाइल बि काफ़ी बहितरीनु ऐं साफ़ु ॾिए थो ऐं गारंटी बि ॾिए थो। उन खां बाद में जेको आहे त हे ॾिसी सघो था तव्हां मोबाइल जी सफ़ाई वग़ैरह करे पनी वनी चढ़े थी। हे चाचे जो शॉप आहे। हालांकि असां काफ़ी वॾा शॉप जेके आहिनि ॾिसी आयासीं विज़िट कयोसीं पर मज़ो न आयो। हे शॉप हुनजे निस्बत वॾो ओतिरो त न आहे। बहरहाल इहो आहे त जेको आहे देखा था ना ओलिक्स पे शइ भली ॾिए थो। छोकिरो ॾाढो ख़ुशि आहे। हे ॾिसो वॾा फ़ोन सफ़ा पप्पू थी वियो हलियो माशाल्लाह। चहिरो ॾिसो साईं हा ॿ के त सफ़ा वाह वाह वाह। अभी ये क्या है कॉपी है 14 प्रो मैक्स वरतो आहे इसमें भी आप देख लो ये मेड इन वियतनाम है। यार बेहतरीन मोबाइल है तमाम बेहतरीन। क्या है मेड इन 164 जो वो बात अलग है मेड इन का नहीं 1,64,000 जो सीरियल बताओ मैच होगी ये भी मैं जे भी है। तो इसकी कैसे पहचान अप्रूव वञा महंगो। सीरियल यहाँ लिखा हुआ है ये शू के अंदर होगा। मैं भी आपको दिखाऊं बस चीज बहरहाल यार ये चाचो ॾिसो कमाल जो माण्हू आहे ॾाढो एंटरटेन की। चाचा आपका नाम क्या है? मोहम्मद अफजल भाई। क्या बात है चाचा मोहम्मद अफजल। सीरियल में नंबर लिखा। अच्छा इसके अंदर भी सीरियल अदा त भाउ जेको आहे मोबाइल वठी छॾी आहे सफ़ा मोबाइल वठी थी जंग विड़ी अथई। बस इहो ई सम्झो। शुक्रिया भाईजान थैंक यू भाई। भाईजान मोटू भाई इधर देख लो ठीक है चाचा ठीक है सब ठीक है ओके दादा हाणे हलूं था असां ब्लॉग खे हिते कयूं था एंड। अल्लाह हाफ़िज़।